अॼु 30 अगस्त आहे। सिंध में पानी जी सूरत हाल यानी गुडू ऐं सखर में हिन वक़्तु पानी जी छा पोज़ीशन आहे, केतिरो लख यानी क्यूसिक हिन वक़्तु आहे ऐं आईंदा वक़्त में छा सूरत हाल हूंदो। सिंध में जेके ख़तरात मौजूदु आहिनि त केतिरो लख क्यूसिक ताईं अची सघनि था। गुडू ऐं सखर ऐं कोतरी में केतिरो ख़तरो आहे, आईंदा वक़्त में केतिरो क्यूसिक पानी कढी सघे थो ऐं कॾहिं ई जेको पानी जा रेला पंजाब में जेका सैलाब तबाही मचाए छॾियो उहे सिंध में कॾहिं दाख़िल थींदा, यानी गुडू ऐं सखर बैराजनि में दाख़िल थींदा ऐं कहिड़ी तारीख़नि में ख़ासि ख़तरात मौजूदु आहिनि ऐं सखर बैराज ताईं सिंध में छा सूरत हाल हूंदो। हिन तफ़सील में तव्हां पाण बि ॾिसी सघो था त हिन वक़्तु त नॉर्मल आहे, यानी सखर ऐं गुडू में तक़रीबन 3 लख या 3,50,000 क्यूसिक ताईं हिन वक़्तु बिल्कुलु नॉर्मल कंडीशन आहे। आईंदा वक़्तु यानी ईंदड़ 24 कलाकनि खां पोइ पानी में जेको सैलाब रावी ऐं सतलुज जो पानी जेको पंजत में गॾु थी रहियो आहे उहो सिंधु दरिया में अची रहियो आहे। आईंदा यानी 1 खां 2 सितंबर हिन में वधीक इज़ाफ़ो थी वेंदो, 3.5 ऐं 4 लख क्यूसिक ताईं सखर बैराज ऐं गुडू बैराज ताईं पहुची सघे थो ऐं विचोले दर्जो जो ख़तरात मौजूदु आहिनि त 3 खां 4 सितंबर यानी 6 खां 7 लख पानी जी 6 खां 7 लख क्यूसिक पानी जी सखर बैराज ऐं गुडू बैराज में अची सघे थो। इन में बि विचोलो ख़तरो आहे ऐं जेका ज़ोरदार ख़तरात मौजूदु आहिनि सखर बैराज ऐं गुडू बैराज में उहे 4 सितंबर खां 6 सितंबर ताईं ख़तरनाक ऐं ज़ोरदार यानी सैलाबी सूरत हाल जा ख़तरात मौजूदु हूंदा, यानी पानी जो हाई लेवल मौजूदु रहंदो। हिन में तव्हां तस्वीर में ॾिसी सघो था त 4 खां 5 सितंबर या 6 सितंबर ते सखर बैराज ऐं गुडू बैराज में तक़रीबन 9 लख क्यूसिक खां 10.5 लख यानी 10,50,000 क्यूसिक ताईं पानी अची सघे थो मुमकिना तौर, यानी मुमकिन थी सघे थो एतिरो पानी अची सघे थो ऐं ख़तरात लाग थी सघनि था। कचे वारा काफ़ी इलाइक़ा ख़तरात में मौजूदु आहिनि, ॿुॾी सघनि था ऐं कचे जे पासे आसपास वारा इलाइक़नि में बि काफ़ी ख़तरात मौजूदु आहिनि। हिन वक़्तु बि सिंध यानी हुकूमत आहे उहो इंतिज़ामिया मुकमल अलर्ट कयो वियो आहे ऐं पंहिंजी तयारी में आहिनि त आईंदा वक़्तु जेका ख़तरात आहिनि वधीक छा कंडीशन हूंदो। जेका ज़ोरदार ख़तरनाक बस पानी जा जेका वहकिरा आहिनि उन्हनि में 4 खां 6 सितंबर ख़तरनाक थी सघे थो ऐं कोटड़ी खां हेठि सिजावल ऐं ठटा बदीन जे इलाइक़नि में बि ख़तरात लाहक थी सघनि था। वधीक अगरि ॻाल्हि कजे त गुंजाइश मुताबिक़ गुडू यानी गुडू बैराज में 12 लख क्यूसिक जो यानी गुंजाइश आहे ऐं सखर बैराज वटि तक़रीबन 15 लख क्यूसिक पानी कढण जो यानी उन में गुंजाइश आहे ऐं कोटड़ी बैराज में 9 लख यानी कढण जी पानी 9 लख क्यूसिक कढण जी गुंजाइश आहे। हाणे अगरि ॻाल्हि कजे त जेको कोटड़ी बैराज खां हेठि तक़रीबन ईंदड़ वक़्तु 6 खां 7 लख क्यूसिक पानी अची सघे थो, जंहिंमें काफ़ी ख़तरात मौजूदु आहिनि। कुझु इलाइक़ा सैलाबी सूरत हाल में अची सघनि था ऐं ख़तरात ज़्यादातर मौजूदु आहिनि ऐं सखर बैराज ऐं गुडू बैराज में पानी तक़रीबन जेको आहे सो बाक़ी पानी जो गुंजाइश कुझु ज़्यादा आहे, पानी आसानी सां इंशाल्लाह निकिरी वेंदो ऐं वधीक ईंदड़ वक़्त में छा सूरत हाल थी पियो हाणे ईंदड़ 24 कलाक खां पोइ बाक़ाइदा तौर पानी में इज़ाफ़ो थी वेंदो। हिन वक़्तु त नॉर्मल आहे, यानी सखर बैराज गुडू बैराज सिंध में पानी बिल्कुलु नॉर्मल आहे, किथे बि ख़तरो या ज़्यादा ख़तरात न आहिनि। ईंदड़ 24 कलाकनि खां पोइ आहिस्ता आहिस्ता सखर बैराज ऐं गुडू बैराज खां पानी में वाधारो थी वेंदो ऐं 3 खां 4 सितंबर जेको विचोले ख़तरे जो यानी ख़तरात हूंदा। 4 खां 6 सितंबर हाई यानी ज़ोरदार ख़तरात मौजूदु हूंदा। सिंध में जेको सखर बैराज ऐं गुडू बैराज ते पानी हाई आवर यानी आवर अटैक तमामु वधीक थी वेंदो, 9 लख खां 10.5 लख क्यूसिक ताईं अची सघे थो, जंहिंजी वक़्तनि में वक़्तु असां इंशाल्लाह हिन पेज ते रिपोर्ट ॾींदासीं। असांजे हिन पेज खे हिकु भेरो ज़रूरु फॉलो करियो, वीडियो खे ज़रूरु अॻियां शेयर कयो त हीअ असांजी यानी सिंध वासियुनि ताईं असांजी आवाज़ पहुची वञे, जेका सिंध जी पाणी जी सूरत हाल आहे उहा वधि खां वधि सिंध वासियुनि ताईं पहुची वञे। नूर अली मजीद बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगीबा।